हैदराबाद में नंढे खंड जे अज़ीम इनकलाबी शख्सियत बैरिस्टर रईस गुलाम मोहम्मद खान भुरगीड़े जी 96वीं वरसी मल्हाई वई। यादगार कमेटी तरफ़ां कोठायल वरसी तकरीब में SUB चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह, अज़ीज़ भुरगीड़ी, प्रोफेसर मुमताज़ भुट्टो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त गुलाम मोहम्मद खान भुरगीड़ी बरसगीर जो इनकलाबी लीडर हो जेको मुंबई खां धार थियण वारी तहरीक जो अलंबरदार हो। हुननि चयो त हुन अंग्रेज़ी साम्राज खे टोटा चॿराया, हू ताक़त जो हिकु मज़बूत मीनार हो। अॻवाननि चयो त अफ़सोस त संदसि कयल ख़िदमतुनि ऐं जदोजहद ते तहक़ीक़ न थी सघी आहे। हुननि चयो त खेनि साईं GM सईद जे फ़िक्र सही रस्तो ॾिसियो। रईस गुलाम मोहम्मद खान भुरगीड़ी ऐं GM सैयद सिंध जा सभ खां वॾा मुफ़क्किर आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त ज़िले मीरपुर में ठहंदड़ यूनिवर्सिटीअ जो नालो बैरिस्टर रईस गुलाम मोहम्मद भुरगीड़ीअ सां सलाड़ियो वञे। खैरपुर मिठी ऐं गमट में हिंदू बिरादरी तरफ़ां होली ॾिणु जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। खैरपुर जी अनार खजूर मंडीअ में हिंदू बिरादरी तरफ़ां होली तक़रीब कोठाई वई, जिते राज किशन, पप्पूमल, अशोक कुमार ऐं ॿियनि हिक ॿिए खे रंग हणी ख़ुशीअ जो इज़हार कयो। गंबट जे SSD धाम में हिंदू बिरादरी पारां होलीअ जो ॾिणु वरी धूमधाम सां मल्हायो वियो, जिते नंढनि तोड़े वॾनि हिक ॿिए खे रंग हणी गीतनि ते झुमरियूं हणियूं। मिठी में होलीअ जे पहिरें ॾींहं ते रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे सादिक फ़क़ीर चौक ते पहुती, जिते संदनि रंगनि ऐं गुलनि सां आजियां कई वई। तक़रीब में PPM डॉक्टर महेश मलाणी, MPA कासिम सूमरो, SSP थरपारकर, अब्दुल्ला अहमद जार ऐं ॿियनि समाजी अॻवाननि शिरकत कई। होली में शरीक शहरनि जो चवणु हो त थरपारकर मज़हबी रवादारी जो घर आहे, जिते सभई गॾिजी हिक ॿिए जूं ख़ुशियूं गॾिजी मल्हाईंदा आहिनि। कुंभ में वहशी जवाबदार चइनि वेरनि जे मासूम नींगर खे जिनसी हवस जो निशानो बणाए छॾियो। मुतासिर नींगर जे वालिद सदरुद्दीन दमरानी जो चवणु आहे त संदसि मासूम पुट सां वहशी शहबाज़ उर्फ़ जोणो स्कूल में ज़्यादती कई। हुन चयो त नींगर सख़्त तकलीफ़ में मुब्तला आहे। बासरदुरनि तरफ़ां राजूनी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। सदरुद्दीन SSP खैरपुर इरफान अली समूह खां मुतालबो कयो त ज़ालिम जवाबदार खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk